एडी परेशानी वारी सिचुएशन में भी कराची वारा परेशान न थिया, बल्कि इन मंजर के एंजॉय करण लगा। परेशान त हींअर जंग वारी हालत में भी न थिया ऐं हिन बुॾंदड़ मंजर में भी यूनिवर्सिटी ते मीम्स ठाहिण शुरू करे छॾियो। हिन चाचे त यूनिवर्सिटी खे ई वाटर पार्क समझी छॾियो आहे ऐं पंहिंजी तरण वारी ख्वाहिश हिते ई पूरी पियो करे। हिन सोचियो त दोस्तन खे केर फार्म हाउस जा 2,000 ॾे, इन खां सुठो आहे त पाण अकेले में ई एंजॉय था कयूं। चाचो त हिते पंहिंजे जवानीअ जे ॾींहंनि जूं यादियूं ताज़ा करे पियो, पर कराचीअ जो हिकिड़ो नौजवान हिते कराची यूनिवर्सिटी जे वॾे तालाब ते पहुची चुको हो। हिन चयो त अॼु मां पंहिंजो मछी पकड़ण वारो शौक़ ज़रूर पूरो कंदुमि ऐं राति जो मछी तरे खाईंदुमि। क्यों नहीं? ॿियो असांजे दिल जे क़रीब अल मशहूर आर्ट्स लॉबी भी हिन सैलाब खां बची रहिजी वई। हालांकि ॿुधण त हिननि खे खपे हा, वेचारा साइंस वारा ॿुॾी विया। ही पंहिंजो हॉस्टलिन वारो रोड भी बचल हुयो ऐं पंहिंजी मासूम सी प्रेम गली जिथे अॼु ताईं को ग़लत कम न आहे थियो, इहा भी न सभ खां बचल हुई। क्या बोला तूने?